هادي له سبحان الله ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا سبحان الله وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا سبحان الله ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا سبحان الله ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا سبحان الله ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله عليه وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه الكريم وخطابه المبين أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء ولكن لا تشعرون سبحان الله صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين آمين درود شریف بلند آواز ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم علیہ برادران اسلام प्यारा मुसलमान भाइरों अजीज दोस्तों अल्लाह ताला जल्ल जलालहु व मन वालहु जे कलाम पाक कुरान मजीद जी आयत सगोरी जेका गुज़िरियल जुमन खां वठी करे मां तव्हांजे आलो तिलावत कंदो आयो आहियां अॼु बि उहा साॻी आयत शरीफ़ आहे जेका तव्हां प्यारी जमात जे आलो मुतलावत कई आहे سبحان الله अल्लाह तबारक व तआला जल जलालहु व मन वालहु शान पंहिंजे महबूब करीम अलैहि सलातु वसलाम जे सदके तव्हां असां ऐं सभिनी ॿुधण वारनि खे शाल हक़ ॿुधी उन हक़ ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं रब करीम शर पंहिंजे प्यारे महबूब पाक अलैहि सलातु वसलाम जे सदके मूं गुनहगार खां हक़ चवराए जीअं त तव्हां अॼु ताईं इन गुज़िरियल मज़मून जे मुतालिक़ ॿुधी आया आहियो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कलाम पाक में शहीदनि जे लाइ इरशाद फरमायो आहे त शहीद जीअरा आहिनि जन अल्लाह पाक जे राह में पंहिंजूं जानियूं कुर्बान कयूं सिर वढाया पंहिंजे फ़ानी ज़िंदगीअ खे ख़त्म करे बाक़ी ज़िंदगी हासिल कयूं अल्लाह ताला जल जलालहु व मन वालहु उन्हनि जे हयातीअ जो सबूत क़ुरान पाक में ॾेई छॾियो ऐं इरशाद फरमायो त जहान छा बि चवे छा बि सम्झे पर मां अल्लाह तबारक व तआला हकमुल हाकिमीन जंहिंजे हथ में मौत ऐं हयाती आहे سبحان الله ज़िंदा रखां मुंहिंजी मर्ज़ी कंहिंखे मारे छॾिया मुंहिंजी मर्ज़ी उहो मालिक पंहिंजे कलाम पाक में छा थो फरमाए त ख़बरदार जन अल्लाह जे राह में पंहिंजूं जानियूं ॾेई छॾियूं मतान खे मोह छॾींदा हुजो इन्हनि खे मोह न सम्झो इहे जहिड़ा आहिनि
ऐं इन्हनि खे मूं अहिड़ी ज़िंदगी ऐं हयाती अता फरमाई आहे जो तव्हां सभिनी जे सम्झ खां मथे आहे। अवां सम्झी नथा सघो त इहे कीअं जहिड़ा आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जॾहिं क़ुरान पाक में शहीदनि जे ज़िंदगीअ जी गारंटी ॾेई छॾी, यकीन अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात ॾियारियो ऐं ॿी आयत में मना फरमाई ख़बरदार ज़ुबान खां त न चइजो त मरी विया, पर दिलि में बि न तसवुर कजो त के उहे मरी विया आहिनि। अव्हां जे ज़ुबान ते बि ईअं हुजे त शहीद जहिड़ा आहिनि, अव्हां जे दिलि में बि इहा ॻाल्हि हुजे त शहीद जहिड़ा आहिनि। मुस्लमान वरी इन जे बरख़िलाफ़ अमली तरह ज़ुबान सां कोन था चवनि, पर अमली तरह माण्हुनि खे करे ॾेखारनि पिया त जेके करबला में शहीद थियासीं ख़तम थी विया, उहे पंहिंजूं जानियूं गोया ईअं ॾेई हलिया विया। जेकॾहिं इन्हनि जो अक़ीदो इहो न हुजे हा, शहीदनि जे वास्ते हुननि जो अक़ीदो ज़िंदह वारो हुजे हा त शहीद जहिड़ा आहिनि, त कॾहिं बि मातम हू न कनि हा, कॾहिं बि हू पिटको कुटको कोन कनि हा। छाजे करे त मातम सब्र जे ख़िलाफ़ आहे, सब्र मातम जे ख़िलाफ़ आहे। जंहिं जाइ ते सब्र आहे उन जाइ ते मातम न आहे, जंहिं जाइ ते मातम आहे उन जाइ ते सब्र न आहे। जंहिं वक़्त में ॾींहुं हूंदो उन वक़्त में राति कान हूंदी, जंहिं वक़्त में राति हूंदी उन वक़्त में ॾींहुं कोन हूंदो। ॻाल्हि सम्झ में अचे थी अलाए? हिन महिल ॾींहुं आहे, असीं ईअं कोन चवंदासीं त शाहपुर चाकर में हिन महिल राति आहे। जेकॾहिं शाहपुर चाकर में राति थी वई, असां ईअं कोन चवंदासीं त शाहपुर चाकर में हाणे ॾींहुं आहे। शाहपुर में ॾींहुं आहे त राति न आहे, जे राति आहे त ॾींहुं न आहे, छो त ॿई हिक ॿिए जा ज़िद आहिनि। अहिड़ी तरह सां सब्र ऐं बेसब्री हिक ॿिए जो ज़िद आहे। जंहिं जाइ ते सब्र आहे उन जाइ ते बेसब्री न आहे, जंहिं जाइ ते बेसब्री आहे उन जाइ ते सब्र न आहे। मुंहिंजा दोस्त जेके जहिड़ा आहिनि, जेके ज़िंदा आहिनि, उन्हनि जे वास्ते मातम हराम आहे, उन्हनि जे वास्ते पिटण कुटण नाजाइज़ आहे, उन्हनि जे वास्ते रड़ियूं करणु दाहूं करणु हराम आहे। छाजे करे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे हयाती अता फरमाई आहे, ऐं हयाती बि तो वारी मूं वारी हयाती खां 1000 दफ़ा बहितर हयाती। हिन दुनिया वारी हयातीअ में पाण कॾहिं बुख में, कॾहिं ॾुख में, कॾहिं सूर में, कॾहिं गर्मीअ में, कॾहिं सर्दीअ में, कॾहिं बुखार में, कॾहिं तंदुरुस्तीअ में, कॾहिं कहिड़े हाल में हूं, तोड़े जहिड़ा हूं, पर हज़ारे ग़म, हज़ारे परेशानियूं, हज़ारे सुख दूर सूर सां गॾु आहिनि। लेकिन शहीद जे लाइ अल्लाह ताला छा थो फरमाए? फरहीन बिमा आताहुमुल्लाह। ऐं दुनिया वारो यादि रखो, जेका शहीदनि खे मां रब करीम ज़िंदगी अता फरमाई आहे उहा कहिड़ी आहे? फरहीन बिमा आताहुमुल्लाह मिन फज़लिही। मां रब करीम जल जलालहू व मनवालहू पंहिंजे फज़ल सां, पंहिंजे महिरबानीअ सां, पंहिंजे ख़ासि अता सां उनखे उहे नेमतूं अता फरमाईंदो आहियां जो रब करीम जे ज़ात बाबरकात जे महिरबानी सां ख़ुशि हूंदा आहिनि। फरहीन, फरहीन फरहत मां वरतला, फरहत जी माना है आराम, सुकून। हाणे क़ुरान फरमाए त शहीद फरहत में, ऐं असां वरी पिटके कुटके याहोसीं घोड़ा में। पाण अंदाज़ो लगायो त केतिरे क़दुर सां क़ुरान जो मुक़ाबिलो पिया कयूं ऐं केतिरे क़दुर सां क़ुरान जे ख़िलाफ़ पिया वञूं। अल्लाह चवे फरहीन, करबला वारा फरहत में आओ या न? फरहीन बिमा आताहुमुल्लाह मिन फज़लिही। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो त जन करबला में जानियूं ॾिनियूं, जन शहीद थी अल्लाह जे राह में सर वधाया, या जनी भी अल्लाह पाक जे राह में पंहिंजूं जानियूं ॾेई छॾियूं। मां रब करीम तव्हांखे ॿुधाए थो छॾियां त ज़ाहिरी जेकॾहिं उञ ही त बि थोरी देरि जे लाइ, तकलीफ़ ही त बि थोरी देरि जे लाइ, औलाद जो ग़म हो त बि थोरी देरि जे लाइ, वतन खां जुदाई ही त बि थोरी देरि जे लाइ, का परेशानी ही त बि थोरी देरि जे लाइ, इम्तिहान हुयो त बि थोरी देरि जे वास्ते। अल्लाह ताला फरमाए थो उन खां बाद में इहो ख्वाब हो गुज़री वियो, टाइम ख़त्म थी वियो। मां रब करीमान खे अहिड़ी फरहत अता फरमाए छॾी आहे जो क़यामत ताईं फरहत ई फरहत में हूंदा। पर हाणे अल्लाह साईं तॾहिं शहीदनि खे फरहत मारके खे थी वई मुसीबत। छो? आख़िर इन में बि त को राज़ हूंदो न दादा, इन में भी तो को राज आहे न। त आख़िरी हो मार के जन जो मुसीबत में या से घोड़ा में लगा पिया त आख़िर ॻाल्हि कहिड़ी आहे?
अज तो के मां ॻाल्हि खोले तो ॿुधायां इहा सभु ॻाल्हि जेका मार्के के नसीब में मिली आहे पिटके कुटके वारी इहा आहे बीबी खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा जी प्यारी न्याणी हज़रत ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जी पिट थन उन्हीं चयो त प्या पिटो क़यामत ताईं जो तव्हां मुंहिंजे भाउ खे घुराए बेवफ़ाई कई आहे मां अॻिते हली अॼु तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां थो सरात बुलंदा वारा मोहम्मद वालिही व सहाबिही मुबारक वसल्लम अल्लाह ताला जल जलालहु अमर वालो पंहिंजे कलाम पाक में इरशाद फरमायो याद रखो इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो तमाम मोमिनन सां वापार कयो आहे मोमिनन सां सौदो कयो आहे मोमिनन खां मां जान वरती आहे मोमिनन खां मां माल वरतो आहे ओ मोमिनो पंहिंजो माल ऐं पंहिंजी जान मां अल्लाह जे हवाले कयो मोमिन अर्ज़ कनि था मौला असां माल बि ॾिनो असां जान बि ॾिनी पर तूं असांखे छा थो ॾीं अल्लाह ताला फरमाए थो बिअन्न लहुमुल जन्नह जन मोमिनन पंहिंजो माल ॾिनो जन पंहिंजी जान ॾिनी मां रब करीम उनखे जन्नत जो मालिक बणाए छॾियो तव्हां फ़ानी शइ ॾिनी तव्हां बेकार शइ ॾिनी तव्हां अहिड़ी शइ ॾिनी जेका अॼु आहे सुभाणे कान हूंदी उहा ख़तमु थियण वारी शइ तव्हां मां अल्लाह खे ॾिनी मां वरी तव्हांखे हमेशह वारी शइ अता करे छॾियो हाणे अल्लाह ताला हुनखे हमेशह वारी जन्नत ॾिनी ऐं हमेशह वारी रब करीम हुनखे फरात ॾिनी ईअं न साईं हाणे मूंखे ॿुधाए जेको जेके हमेशह जन्नत में रहण वारा ऐं हमेशह फरात में रहण वारा उन्हनि सां जेके वेर विझंदा उहे सुखिया थींदा उहे वरी हमेशह वयल में रब रुसे त मत खसे हणे कोन हचार दसे ओहाकार जंहिंमें जो खोजी जो अॼुकल्ह दुनिया में कंहिंखे रुगो तूं थप ओलारीस तोसां माइटियूं छॾे ॾे बिरादरूं छॾे ॾे भक्त पोत तोसां छॾे ॾे तूं वरी मूं ते थपड़ूं थो ओलारी अल्लाह ताला फरमायो ॿी कहिड़ी सज़ा ॾियांव तव्हां हुसैन खे करबला में दावतूं ॾिनियूं उहे बचड़ ॿारनि सां आल बैतनि मासूमनि सां अड़े जन जो सिज बि पाछो कोन ॾिठो हो उनखे तव्हां करबला में घुराए 3 ॾींहंनि जन जो पाणी बंदि करे बेवफ़ाई कई आहे हाणे रब अहिड़ो अज़ाब थो ॾियां ॿी दुनिया त फिटकारूं कंदा पर मोह बि पंहिंजो मोचड़ो बि पंहिंजो क़यामत ताईं पिया कुटियो ई पिटियो हाणे सच ॿुधाए इन खां वधीक ॿियो अज़ाब आहे इन खां वधीक ॿियो कहिड़ो अज़ाब हूंदो रब रुसी पियो ख़ुदा मत खसे छॾी अल्लाह ताला फरमायो त मोह बि पंहिंजो मोचड़ो बि पंहिंजो कुटियो बि पाण खे पिटियो बि पाण पिया छाजे करे तव्हां मुंहिंजे हज़रत हुसैन सां बेवफ़ाई कई आहे और मुंहिंजा प्यारा दोस्त जी हक़ीक़त आहे इन्हनि ख़ाली हज़रत इमाम हुसैन खे कोन रंजायो इमाम हुसैन जे औलाद खे कोन रंजायो पर रब करीम जो कसम आहे मुंहिंजे प्यारे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि रंजायूं खातून जन्नत खे बि रंजायूं हज़रत इमाम हसन खे बि रंजायूं हज़रत मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे बि रंजायूं रब करीम जो कसम आहे मुंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद करीम खे करबला जे सॼे वाक़े जी ख़बर हुई सरे पुरज़े जी महबूब मोहम्मद अरबी खे ख़बर हुई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो इहो मुशाहिदो आहे मुंहिंजा प्यारा दोस्त अड़े जंहिं ख़ानदान जा नंढड़ा नंढड़ा गुलाब जे गुल जहिड़ा फर्ज़ंद अॻे जुमे ते तोखे मां ॿुधायो त हज़रत अली असगर साईं उन में तड़पी रहियो आहे हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे साहिबज़ादे खे यज़ीद वटि खणी वियो आहे चए थो त मां इतमाम हुज्जत करण आयो आहियां हुज्जत खे पूरे करण जे लाइ आयो आहियां मता करबला में चओ त असां मासूमनि जो पाणी रोक क़यामत में चओ त असां मासूमनि जो पाणी रोकियो ई कोन हो हुसैन सां लड़ाई आहे भली हुसैन जो पाणी बंदि कयो मुंहिंजे वॾनि सां लड़ाई आहे मुंहिंजे नंढनि सां लड़ाई आहे पर जेके मासूम जहिड़ा न आहिनि अगरि उनखे तव्हां पाणी ॾियो त पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे पर मुंहिंजा दोस्त तव्हां अॻे जुमे ते ॿुधो त पाणी ॾियण जे बजाए तीर लॻाए छॾियो उन लाहिण जे बजाए शहीद करे छॾियो इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु
पंहिंजे साहबजादे जे लाश मुबारक खे खणी खेमन में वापस अचनि था पिया। मुंहिंजा दोस्त आरियाणियूं फरमाइनि थियूं, ओ इमाम साहब अगारो साहबजादो तड़बंदो पे वियो, उन में बेहाल हो, हाणे ख़ामोश लॻो पियो आहे। शायदि यज़ीदुनि खे रहम अची वियो जो साहबजादे खे पाणीअ जा ॿ ढुक पीआरिया अथनि। इमाम हुसैन फरमाइनि था, हाओ यज़ीद पाणी कोन ॾिनो आहे, पर हिन जे नाने मोहम्मद रसूलुल्लाह पाणी हौज़ कौसर जो पीआरियो। यज़ीदुनि खे नसीब कोन्हे, उन्हनि पाणी कोन पीआरियो आहे, पर महबूब मोहम्मद अरबी हौज़ कौसर जो प्यालो पीआरियो आहे। हाणे वरी क़यामत ताईं तव्हां खां अली असगर पाणी कोन घुरो। अल्लाह अल्लाह। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, दुनिया में अहिड़ो ज़ुल्म किथे कोन थियो, ज़ुल्म में अहिड़ी बेहयाई किथे कान थी। दुनिया में कीस ॿिया बि घणा थिया, पर हे दंग थी वियो आहे। मुंहिंजा दोस्त ईअं कॾहिं बि कोन थियो आहे त मुर्शिदनि खे घुराए दावतूं करे वरी बेवफ़ाई कजे। हा दा समझ में ॻाल्हि अचे थी लाइ मुर्शिदनि खे घुराए दावतूं ॾेई मुंहिंजा दोस्त आराम सां घुराए वरी बेवफ़ाई एतिरी कई वई जो मुर्शिदनि खे त शहीद कयो वियो, पर उन्हनि जा नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार बि बेदर्दी सां शहीद कया विया। ऐं मिलियो छा, रुगो दुनिया जी लालच मिली, ऐं उहा प्यार बि कान मिली, उहा दौलत बि कान मिली, उहा हुकूमत बि नेस्त नाबूद थी वई, पर हिन आले रसूल सां बेवफ़ाई कई। सरात बुलंद आवाज़ में मोहम्मद वालिही व असहाबिही व बारिक वसल्लम। मुंहिंजा प्यारा दोस्त, मुहर्रम शरीफ जी 10 तारीख़ जो ॾिहाड़ो आहे। इमाम साहब पंहिंजा भाइर, पंहिंजा सौट, पंहिंजा भाणेजा, पंहिंजा भाइटिया, पंहिंजा दोस्त अज़ीज़, पंहिंजा साथी संती अल्लाह जे राह में कुर्बान कया आहिनि। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हाणे अकेलो इमाम हुसैन आली मक़ाम आहे ऐं इमाम ज़ैनुल आबिदीन अकेलो आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन खे तमामु बुखार जी हालत आहे। इमाम साहब फरमाइनि पिया त मूं ॾिठो मुंहिंजा भाइर, मुंहिंजा अज़ीज़, मुंहिंजा सौट, मुंहिंजा पुफीअ जा पुट, मुंहिंजा माइट मिट सभु अल्लाह जे राह में बाबा साईं सां गॾिजी ख़ुदा जे राह में सुर ॾेई हिकु हिकु थी सुरहा थींदा विया। इमाम ज़ैनुल आबिदीन बि पंहिंजे वारद खे अर्ज़ु करे, क़िबला मूंखे बि इजाज़त करे त मां अल्लाह जे राह में सिर कुर्बान कयां। नबीअ जे नवासे इमाम हुसैन आली मक़ाम इरशाद फरमायो, ओ मुंहिंजा प्यारा ज़ैनुल आबिदीन, तोखे ख़बर आहे त मुंहिंजे नाने मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त आदम खां वठी करे अॼु ताईं हर हिक जी औलाद पुट मां हलंदी आहे। सिलसिलो ख़ानदान जो पुट मां हलंदो आहे, पुट मां, पोटे मां, पर पोटे मां, अबा ईअं पीढ़ी हलंदी आहे न, पीढ़ी औलाद मां पुटनि मां हलंदी आहे। धीउ जी औलाद पीढ़ी न लेखबी आहे। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम फरमाइनि था पिया, ओ मुंहिंजा प्यारा ज़ैनुल आबिदीन, तोखे ख़बर आहे त नबी पाक अलैहिस्सलाम फरमायो त मुंहिंजी पीढ़ी ॿियनि जूं पीढ़ियूं पुटनि मां हलंदियूं, पर मां मुहम्मद जी पीढ़ी ख़ातून जन्नत मां क़यामत ताईं हलंदी। अरे तकबीर, अल्लाह, अरे रिसालत, अरे तहकीक। अरे तोखे इहा ॻाल्हि मालूम आहे त मां अल्लाह जे राह में कुर्बान थो थियां, मुंहिंजो सारो ख़ानदान रब जे राह में हलियो वियो आहे। मुंहिंजी पीढ़ी बि हले, मुंहिंजे भाउ हसन जी पीढ़ी बि हले। मुंहिंजे भाउ हसन जो फर्ज़ंद कासिम घोट कुर्बान थी वियो आहे, पर उनजो नंढड़ो फर्ज़ंद आहे 6 महीने जो, जंहिंजो नालो आहे हज़रत हसन मुसन्ना, उहो बि ज़िंदा आहे। मुंहिंजे वॾे भाउ जी पीढ़ी उन मां हलंदी, ऐं मुंहिंजा ज़ैनुल आबिदीन वरी मुंहिंजी पीढ़ी क़यामत मां तो मां हलंदी। ऐं मां अल्लाह जे राह में कुर्बान थो थियां। तव्हां ॿई सौट पाण में हूंदा, हिकिड़ो इमाम ज़ैनुल आबिदीन हूंदो, ॿियो हुनजो सौट सॻो हज़रत हसन मुसन्ना हूंदो, जेको इमाम हसन जी औलाद आहे। साईं इहे तोसां गॾु आहिनि, इहे तोसां गॾु हूंदा। ऐं मुंहिंजा प्यारा ज़ैनुल आबिदीन, तोखे ख़बर आहे मूंखां बाद में हिन लुटियल काफ़िले जो सरवरण तोखे थियणो आहे। हिन काफ़िले खे मदीने पाक ताईं तोखे पहुचाइणो आहे। हे आरियाणियूं आरबे त सभु तुंहिंजे हवाले हूंदा। इन ख़ानदान खे वठी करे करबला जे मैदान खां पोइ जिथे अल्लाह जी मर्ज़ी हूंदी उते पहुचाइजां। मां जी तोखे इजाज़त कतई कान्हे, तोखे आउं छॾियां, तूं वञ, ईअं न आहे। हाणे मुंहिंजी क़िस्मत आहे, मां आख़िरी फ़र्द बचो आहियां, अल्लाह जे राह में पंहिंजी जान कुर्बान थो कयां। किताब लिखनि था त 10 मुहर्रम जी राति, 10 मुहर्रम जी राति इमाम हुसैन पाण ख्वाब बि ॾिठो आहे। आधी रात ताईं पाण नफ़िल पढ़िया अथनि, आधी रात ताईं जाॻिया आहिनि, अल्लाह जे इबादत में वक़्तु गुज़ारियो आहे। आधी रात खां बाद निंड ग़लबो कयो आहे।
इमाम हुसैन आली मकाम आराम फरमाइन था, निंड सुता हन। इमाम साहब ख्वाब ॾिठो आहे हिकिड़ी औरत आहे जंहिंजे मुंहं मुबारक ते पर्दो आहे, हथ में झाड़ू आहे, जेका करबला जे मैदान खे बुहारी पई ॾे। इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था, ओ माई, ओ औरत, तू केर आहे? असांजे खेमनि जे भर में, असांजे मैदान जे भर में, असांजे घरनि जे भर में आधी रात खां बाद में मैदान बुहारे रही आहे। औरत चवण लॻी आहे, बाबा तूं मूंखे कोन थो सुञाणी। चए, मामा साईं तूं ॿुधाए, ओ माई सगोरी ॿुधाए तूं केर आहे? ज़रा तूं पंहिंजो वाक़फ़ियत कराए, हिन झंग में किथां आई आहे? असां त पंहिंजो वतन छॾे अल्लाह जे राह में जान कुर्बान करण जे लाइ आया आहियूं। असांजे मथां इम्तिहान आहे, पर तूं छो आई आहे? कहिड़े मतिलब जे लाइ मैदान बुहारे रही आई आहे? माई साहब फरमाए थी, मूंखे कोन थो सुञाणी। इमाम साहब फरमाइनि था, असां पराई औरतुनि खे कोन निहारींदा आहियूं, परायनि औरतुनि जा मुंहं कोन ॾिसंदा आहियूं। तूं अलाए कहिड़ा ज़ुबानी पंहिंजी वाक़फ़ियत कराए। माई सगोरी फरमाए थी, तुंहिंजो मुंहुं ॾिसणु मूंखे जाइज़ आहे, मुंहिंजो मुंहुं ॾिसणु तोखे जाइज़ आहे। ऐं पंहिंजे पर्दे खे हटायां थी, तूं पाण सुञाणंदे त तूं केरु आहे? आउं केरु आहियां? इमाम साहब फरमाइनि था, आउं पर्दे वारो आहियां ऐं तूं बि पर्दे वारी आहे। शायदि मूंखे गुनाह थी पवे। मुंहिंजा प्यारा त एतिरो चई, मुंहुं मुबारक औरत पंहिंजे हटायो आहे, पर्दे तां पर्दो, मुंहुं मुबारक तां पर्दो हटायो आहे। इमाम साहब हैरान थी वियो आहे, अञा जो निहारे त ख़ातून जन्नत आहे, जेका पाण करबला जो मैदान पई बुहारे। अल्लाह मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, हक़ीक़त छा हो? पुछे तो, मुंहिंजी अम्मा तोखे साल के साल गुज़री विया आहिनि, अॼु तूं मैदान करबला में अची छाजे लाइ मैदान बुहारे पई? चए पई, मुंहिंजा बच्चा, मूंखे ख़बर आहे तूं सुभाणे करबला जे मैदान में शहीद पियो थी। तुंहिंजे जिस्म ते 72 ज़ख़्म हूंदा, 72 तीरनि जा दाग़ हूंदा, तलवारनि ऐं भालनि जा निशान हूंदा। मां करबला जो मैदान इन जे लाइ बुहारिया थी, मथां का पथरी तुंहिंजे ज़ख़्म में लॻी पवे। हज़रत बेटा साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, सीमाहुम फी वजूहिहिम, मुंह में मणबत यास, कुकरा करबला जा मादर पे मेड़ास, फटन तोरत थोड़ा अली पे उघयास, मिड़ई माफ़ कयास, खणी ख़ालिक बदले खून जे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे मर्ज़ी आहे, रब पाक जी मनशा आहे। इमाम हुसैन आली मकाम जे मथां एॾो इम्तिहान हो, ऐं मुस्लमान ज़रा तूं अंदाज़ो त कर, जन एॾो ज़ुल्म कयो, तनखा ख़ातून जन्नत ख़ुशि हूंदी? अरे तनखा अली ख़ुशि हूंदो, तनखा मोहम्मद मुस्तफ़ा ख़ुशि हूंदो? कॾहिं कोन। बीबी साहबा फरमाए थी, शहीद करबला बाबा, मुसाफ़िर बेकफन बाबा। ओ मुंहिंजा प्यारा हुसैन आली मकाम, अॼु तुंहिंजी आख़िरी रात आहे, सुबुह जो सिजो भरंदो, तुंहिंजो आला यार त शहीद थींदो, पर तूं बि अल्लाह जे राह में कुर्बान थी वेंदे। हसन को ज़हर पिलवाया, तुझे ज़ख्मों से छिनवाया, शहीद करबला बाबा, मुसाफिर बेवतन बाबा। ओ मुंहिंजा प्यारा हुसैन आली मकाम, मां पंहिंजे हसन खे ज़हर पियाराए अल्लाह जे राह में शहादत वठी ॾिनी। तुंहिंजे मथां तलवार, नेज़ा, भाला, बर्छूं हूंदियूं, तोखे बि अल्लाह जे राह में कुर्बान थियणो आहे, पर हे सभु कुर्बानियूं इन जे लाइ त क़यामत में मां ख़ुदा पाक खां इन खून जो बदिलो घुरंदुसि। ओ मुंहिंजी अम्मा, असांजे खून जो बदिलो, इमाम हसन जे ज़हर जो बदिलो, अली अकबर जे शहादत जो बदिलो, अली असगर जे शहादत जो बदिलो, कासिम घोट जे शहादत जो बदिलो, अब्बास रंबरदार जे बाज़ुनि जो बदिलो। ओ मुंहिंजी अम्मा, करबला में छा ख़ुदा खां घुरंदी? हज़रत ख़ातून जन्नत फरमाए थी, मुंहिंजा बाबा, मां रब करीम जे दरबार में दरख़्वास्त कंदुसि, मौला मूंखे करबला वारनि जो बदिलो ॾे। अल्लाह ताला फरमाईंदो, घुर त मां ॾियां। मां रब करीम जे ज़ात खे अर्ज़ कंदुमि, मुंहिंजा मौला इन शहीदनि जो बदिलो मूंखे उहो ॾे जंहिंजे दिलि में अहल बैत जी मोहब्बत आहे, तन खे बिना पुछाणे जे जन्नत नसीब फरमा। ॿियो कहिड़ो बदिलो घुरंदुसि ख़ुदा खां? मुंहिंजो बदिलो इहो ई आहे, अल्लाह जे दरबार में अर्ज़ कंदुमि, मौला करीम इन शहीदनि जे सदक़े में जंहिं मुस्लमान जे दिलि में अहल बैत सां प्यार हुजे, मोहब्बत हुजे, अक़ीदत हुजे, उनखे अल्लाह ताला तूं बिना हिसाब जे जन्नतुल फिरदौस में रवानो फरमाए। ओ मुस्लमान ऐं अहल बैत जी कुर्बानी निहार,
आले रसूल जी कुर्बानी निहार त केतिरो उम्मत जो फिक्र लॻो पियो आहे। अफ़सोस आहे असां मुस्लमान खे, असां मुस्लमान सॾण जे बावजूद बि असां में अक़ीदत ऐं मोहब्बत कान्हे। दुआ कयो त अल्लाह ताला असां मुस्लमान खे मोहब्बत नसीब फरमाए। बुलंद आवाज़ वरी ॿियो दफ़ो सलात बुलंद आवाज़ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु सुबुह जो तयारी कई आहे, फजर जी नमाज़ पढ़ी आहे, जमात सां नमाज़ अदा कई आहे, हिकु हिकु थी करे ख़ानदान पंहिंजे जा चश्मो चिराग शहीद कराया आहिनि, पंहिंजा साथी शहीद कराया आहिनि। को बि संगती साथी कोन रहियो आहे, अकेलो इमाम हुसैन आली मकाम रहियो आहे। मथां ज़ुहर जे नमाज़ जो टाइम थी वियो आहे। हज़रत इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु आख़िर में तयारी कई आहे, किताब लिखनि था हैदरी ज़ुल्फ़कार हथ में आहे, मुहम्मदी दस्तार मथे ते आहे, घोड़े जे मथां सवार थी करे पंहिंजे अहल बैत खां अलविदा करे रवानो थियो आहे। अलविदा ऐं अहल बैत मुस्तफ़ा, ओ मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जा अहल बैतो हाणे तव्हां असांजी अलविदा आहे। अल्लाह अल्लाह मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इमाम साहब फरमाइनि था, ओ मुंहिंजा माइटो, ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ओ मुंहिंजी सॻी भेण, हाणे ॻाल्हि ॿुध। अॼु ताईं सुबुह खां वठी करे बेपहरी जे नमाज़ ताईं मां पंहिंजे माइटनि खे, पंहिंजे साथियुनि खे, पंहिंजे संतनि खे, पंहिंजे अज़ीज़नि खे घोड़े ते सवार करे दुआ करे मैदान में रवानो कयो आहे। हाणे आउं अकेलो आहियां, मूंखे को बि घोड़े ते सवार करण वारो कोन्हे को। हज़रत बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा थी फरमाए, ओ मुंहिंजा भाउ, ओ मुंहिंजा वीर, ओ मुंहिंजा सोणे हुसैन, तो पंहिंजा भाइटा, तो पंहिंजा भाइर, तो पंहिंजा पुट ऐं संगती साथी भाणे जा करबला जे मैदान में घोड़नि ते सवार करे पे रवाना कया। हाणे तूं अकेलो कोन, तूं घोड़े ते सवार थी, मां तुंहिंजी भेण तोखे घोड़े ते सवार करे रवानो थी कयां। वाह 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 भेनरूं, इन भेनरुनि जे मथां कुर्बान वञिजे, इन्हनि जे मथां असांजो सिर कुर्बान हुजे। जंहिंजी अहिड़ी अज़ीम शान कुर्बानी आहे जेको अल्लाह जे राह में पंहिंजे भाइरनि खे कुराइण जे वास्ते त भली रब जे राह में वञनि, भली नाने साईं जे दीन खे रंग लॻे, असांजी जान वञे त का वरी ॻाल्हि कान्हे का, छो त जान फानी आहे। ओ मुंहिंजा अदा, हीअ जान अॼु आहे सुभाणे कान हूंदी, पर जे अल्लाह जे राह में जान कम अची वई त बेड़ा ई पार थी। ओ मुंहिंजा भाउ मुस्लमान, ज़रा इन ॻाल्हि ते गौर कंदो हल, सोचींदो हल त इन ॻाल्हि में अल्लाह तबारक व तआला केॾी हिकमत रखी आहे ऐं केॾो जिक्र हो इन्हनि जवाननि जो जेके हर मुसीबत खे ख़ुशीअ सां बर्दाश्त कनि था ऐं सब्र ऐं तहम्मुल सां कमु कनि था। अल्लाह ताला जे दरबार में रुगो हथ खणंदा त मौला हीअ मुसीबत हटा, हटे आया न, पर मुसीबत हुजे त हटे, मुसीबत त हुई कान। हे त हुननि जे लाइ इनाम जो ॾिहाड़ो हो। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, उन्हनि जे वास्ते ख़ुशीअ जो ॾिहाड़ो हो, उन्हनि जे ॾिहाड़े कामयाबीअ जो ॾिहाड़ो हो, उन्हनि जे मुंहिंजा प्यारा दोस्त इम्तिहान जो ॾिहाड़ो हो। ख़बर हुई त जॾहिं इम्तिहान पास कबो आहे त सर्टिफिकेट मिलंदो आहे, सनद मिलंदी आहे, डिग्री मिलंदी आहे। इमाम साहब बि फरमायो, मां अल्लाह जे राह में अॼु अहिड़ो इम्तिहान थो ॾियां, अहिड़ी डिग्री हासिल थो कयां, अहिड़ो मां नतीजो वठां थो, अहिड़ो मूंखे सर्टिफिकेट मिलंदो जो क़यामत जे ॾिहाड़े ताईं कंहिंखे कोन मिलियो हूंदो। वाकई सची ॻाल्हि आहे। इमाम साहब मुहर्रम जे 10 तारीख़ ते जेको सर्टिफिकेट वरितो आहे, वरी ॿियो दफ़ो सराहत मिलंदा। मौलाना मोहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लम खेमे खां निकिरी ॿाहिरि वञी वरी वापसि अचनि था। फरमाइनि था, भेण जेकॾहिं मां ज़ख़्मी हालत में हुजां, मुंहिंजी जान सॼी चूर चूर हुजे, मां तो वटि हिन ज़िंदगी वारी हालत में वापसि न अचां, तुंहिंजो हाल कहिड़ो थींदो? बीबी साहिबा फरमाए थी, प्यारा हुसैन, जंहिं मदरसे में तूं पढ़ियो आहे उन मदरसे में मां बि पढ़ी आहियां। जंहिं क़ुरान करीम वारे उस्ताद तोखे सबक़ ॾिनो हो उहो उस्ताद मुंहिंजो बि आहे। अल्लाह ताला जे क़ुरान जी आयत मुंहिंजे यादो आहे, इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन।
अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान पाक में फरमायो आहे त ईमान वारनि मोमिननि जी निशानी हूंदी आहे जॾहिं हुननि जे मथां मुसीबत ईंदी आहे त वावेला कोन कंदा आहिनि हाय हू कोन कंदा आहिनि या उसे घोड़ा कोन कंदा आहिनि पिटींदा कुटींदा न आहिनि बल्कि छा चवंदा आहिनि मुंहिंजा मौला हीअ जान बि तुंहिंजी आहे तो ॾिनी आहे सभु कुझु तुंहिंजे नाले ते कुर्बान अल्लाह बीबी साहब फरमाए थी साईं ओ मुंहिंजा भाउ मूंखे अल्लाह पाक जे राह में तोखे मोकिलींदे ख़ुशी पई थिए तू अल्लाह जे राह में जान वञी ॾे मां त फ़ख़ुरु क़यामत जे ॾिहाड़े कंदुसि त मुंहिंजो भाउ ई हो जे रब जे राह में जान कुर्बान करे वाह आशिक़ो विटाई साईं पेर खयूं थो हुसैन छा पियो फरमाए अधी जेकॾहिं तूं सब्र कंदीअ त मुंहिंजे ज़ुबान जो बि आवाज़ आहे त मुंहिंजे मथे ते जे हुजनि सिर हज़ार त तुंहिंजी असार तवार हर हर वढिया हिकिड़ो मुंहिंजा ॻोल्हा हे त हिकिड़ी मुंहिंजी जान आहे पर जेकॾहिं लखे जानियूं हुजनि त रब मिठे जे नाले तां सभु कुर्बान करे छॾिया हे त सिर हिकिड़ो आहे हे त हिकिड़ो सिर आहे पर जे लखे सिर हुजनि त अल्लाह जे राह में रब पाक जे नाले तां दम दम में सिर ॾेई छॾिया पर छा कयां जो सिर हिकिड़ो आहे छा कयां जो मुंडी हिकिड़ी आहे मुंहिंजा दोस्त अल्लाह जे राह में हली वेंदी पर हज़ारे जानियूं हुजनि हा त रब जे राह में ॾेई छॾिया हा छो त अल्लाह पाक ईमान ॾिनो अल्लाह क़ुर ॾिनो अल्लाह इस्लाम ॾिनो अल्लाह पाक मोहम्मद मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॾिनो अल्लाह पाक असांखे कुंतुम ख़ैर उम्मतुनि में पैदा फरमायो अल्लाह ताला असांखे उन उम्मत में बनायो जेका सभिनी उम्मतुनि जी सरदार उम्मत आहे हाणे जॾहिं अल्लाह जूं एॾियूं महिरबानियूं अशरफुल मखलूक इंसान बनाई वलक़द करमना बनी आदम बनाई लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम में बनाई एॾियूं रब पाक महिरबानियूं कयो त पोइ जान कहिड़ी आहे छो न अल्लाह जे राह में कुर्बान थी वई हक़ीक़त बि इहा आहे त अल्लाह जूं निकिरे नेमतूं ॾिसजनि इनाम ॾिसजनि भलायूं ॾिसजनि मालिक जा थोरा ॾिसजनि त एॾा असांजे मथां थोरा आहिनि जो जेतिरा जिस्म ते वार आहिनि इहे वार ज़ुबान थी पवनि ऐं सॼी ज़िंदगी अल्लाह जो शुक्र बजा कयूं हिकिड़ी अखि ॾियण वारी नेमत जो थोरो नथा लाहे केॾियूं मालिक जूं महिरबानियूं कहिड़ो सुहिणो इंसान बनाई कहिड़ियूं सुहिणियूं सुहिणियूं नेमतूं अता फरमाई क़ुर जहिड़ी नेमत ॾिनई अड़े रसूलुल्लाह जहिड़ो नबी अता फरमाई काबतुल्लाह जहिड़ो काबो नसीब कई कुंतुम ख़ैर उम्मतुन उख़रजत लिन्नास जहिड़ी उम्मत बनाई ऐं क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जो फरमान आहे महबूब जो वाइदो आहे सभु नबी पैगंबर ॿार बीठा हूंदा अॻ में हुज़ूर जी उम्मत वेंदी पोइ ॿिया वेंदा आहे महिरबानी थोरा कई थोरा मूं ते मार वड़न जा भलायूं भेरा आंगणे गणी दस केतिरा मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ इमाम साहब रहमतुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु घोड़े ते चढ़ी करबला जे मैदान में आयो आहे इमाम साहब जेको ख़ुतबो ॾिनो आहे उन जाइ ते पाण ख़ुतबो पढ़ियो अथनि अल्लाह जी हमदो सना करे नबी पाक जा फज़ाइल ॿुधाए पाण फरमाया अथनि ऐं यज़ीदियो यादि रखो और सुञाणो था मूंखे त पूरी रूह ज़मीन ते आख़िरी नबीअ जे ॾोहिटे खां मूंखां सवाइ ॿियो को आहे ई कोन अव्हांखे ख़बर हुजणु खपे मां उन ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा जो फर्ज़ंद अर्जुमंद आहियां जंहिंजे वास्ते नबी पाक फरमायो आहे इज़ा कान यौमुल क़ियामह जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो हर हिक खे पुरसरात लंघणो पवंदो व इन मिनकुम इल्ला वारिदुहा व कान अला रब्बिका हतमम मक़दिया अल्लाह ताला क़ुरान में फरमायो आहे हर हिक खे पुरसरात तां लंघणो पवंदो इहो ज़रूर महशर जे मैदान में थियणो आहे जो सभई माण्हू पुरसरात लॻंदा जेका वार खां सनी तलवार खां तिखी 3000 साल जो पंधु हूंदो उन जा तां हर हिक खे गुज़रणो आहे इमाम साहब फरमाइनि था मुंहिंजे नबी फरमायो इज़ा कान यौमुल क़ियामह जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो नादा मुनादिन हिकिड़ो ऐलान करण वारो रब जे तरफ़ खां ऐलान कंदो गुद्दू अबसारकुम या अहलल हशर इन फातिमत बिन्त मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ महशर जे मैदान वारो पीर आहियो पैगंबर आहियो आलिम आहियो नबी आहियो रसूल आहियो जेके बि
भी मैशर जे मैदान में आयो पंहिंजूं अखियूं बंदि कयो पंहिंजे अखियुनि खे हेठि कयो जो नबी करीम जी परदेदार न्याणी 70,000 हूर सां जन्नतुल फिरदौस ॾांहुं वञी रही आहे मुंहिंजी अम्मा साइण हूरुनि जे कतारुनि में हूरुनि जे लश्कर में जन्नतुल फिरदौस ॾे वेंदी ऐं पुल सरात तां गुज़र कंदी ख़ुदा ताला जहानवान खे चवंदो पंहिंजूं अखियूं झुकियूं कयो जो मोहम्मद जी न्याणी जन्नत ॾे वञी रही ओ यज़ीदियो ॿुधी छॾियो मां उन ताक बीबी ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा जो फर्ज़ंद आहियां ऐं मां तव्हांजी चोरी कान कई आहे मां सिर्फ़ु हक़ जो आवाज़ बुलंद कयो आहे मां कंहिंखे ईज़ायो कोन्हे मां रुॻो नाले रसूलुल्लाह जे सुन्नत पाक खे मज़बूती सां वरितो आहे मां ॿियो कंहिंखे सतायो कोन्हे मां रुॻो क़ुरान करीम जी दामन झली आहे मां शराबी न आहियां मां बेदीन न आहियां मां बेनिमाज़ी न आहियां अवां बेदीन जे पुठियां लॻायो शराबीअ जे पुठियां लॻायो ज़ानीअ जे पुठियां लॻायो ऐं दुनिया जे लालच जे करे ॼाइनि टकनि जे करे या हुकूमत ऐं रियासत ऐं कुर्सीअ जे लालच जे करे लॻायो पंहिंजो ईमान न विझायो मां बेॾोही ऐं मज़लूम जे खून में पंहिंजा हथ ॻाढ़ा करे क़यामत में ख़ुदा जे हबीब जा शर्मिंदा न थिजो मतां को चवे त इमाम साहब ड्रिनो पे तरी ख़ुतबो पढ़ी चई पे त जान छॾनि त बचा समझो था हलाए न ॻाल्हि इहा न आहे इन में राज़ आहे और राज़ कहिड़ो आहे अल्लाह जा प्यारा चवंदा आहिनि अल्लाह जा प्यारा त छो को कलमे भरण वारो जहन्नम में वञे अल्लाह जे प्यारनि जे दिलि जी तमन्ना हूंदी आहे त जेको मुस्लमान सदाए छो जन्नत में छो न वञे दोज़ख में छो वञे ख़ुदा जा प्यारा ॿियनि खे बचाईंदा आहिनि त जीअं इहो अल्लाह जो बानो जहन्नम खां बची पवे छो त अल्लाह जे बाननि जहिड़ो ॿियो को दुनिया में ख़ैर ख़्वाह आहे ई कोन हज़रत पीर साईं रोज़े धणी बादशाह रहमतुल्लाह जो वालिद साहब सैयद मोहम्मद बक्का शाह साहब रहमतुल्लाह जंहिंखे पीर साईं पट धणी चवंदा आहिनि पाण ख़ैर जो किताबनि जी भरी खयूं ॻोठ ॾे पे विया किताबनि सां कुतुब खाने सां शौक़ु हुयो दीनी किताब हा उहा किताब जो क़ुरान हदीस बुखारी शरह वग़ैरह भरी किताबनि जी ॿधी पाण विया पे झंग मां पे विया चोर बीठा हा दग ते चोरनि दिलि में ख़्यालु कयो त इहा शायदि का दौलत जी भरी खयूं थो अचे अचो तनी खे क़त्ल कयूं मारियूं उन खां बाद में हा ॾोकड़ पैसा जेके खयूं थोरे से खसे हलिया वञूं मुंहिंजा प्यारा दोस्त ओचितो पुठियां पीर साहब खे सैयद मोहम्मद बक्का शाह साहब रहमतुल्लाह अलैह हज़रत रोज़े धणीअ जे वालिद साहब ते चोरनि हमलो कयो कुहारियूं हयूं कुहारनि लॻण जे करे पाण ज़ख़्मी थी किरी पिया जंहिंमहिल किरिया त चोरनि सुञातो अरे हे त सैयद मोहम्मद बक्का शाह उन इलाइक़े जो शाह साहब मशहूर सैयद हो ऐं वॾो आलिम हो ॾाढा चोर पिछेमान थिया कदमनि ते किरी पिया क़िबला असांजी ग़लती आहे असांखे माफ़ कर असां ॾोह करे विधो आहे असांजे लेखे त को ॿियो आहे हालांकि ॿिए खे बि मारणो कोन्हे पर दुनिया जी लालच हुई तोखे सुञाणो हा त असां कोन मारियो आहे हज़रत पीर साईं फरमायो अबा हाणे तव्हांजी मर्ज़ी मूंखे खणी मुंहिंजे पुटनि वटि जल्दी पहुचायो उहे किताब बि खया अथनि पीर साईं मोहम्मद बक्का शाह साहब खे बि खणी पंहिंजे साहबज़ादनि वटि आया जंहिंमहिल ज़ख़्मी थी उते पहुता आख़िरी वक़्तु हो सकरात जो टाइम जंहिंमहिल शुरू थियो आहे तंहिंमहिल पंहिंजे पुटनि खे सलाह चयो मुंहिंजा पुट हिननि चोरनि जन मूंखे कुहारियूं हयूं आहिनि जन मूंखे शहादत जो दर्जो नसीब करायो आहे इन्हनि खे मूं हिन जहान में बि बख़्शो क़यामत में बि बख़्शो जेकॾहिं तव्हीं मुंहिंजा पुट फर्ज़ंद आहियो मुंहिंजी तव्हांखे वसियत आहे तव्हां बि हिन खां बदिलो न वठिजो पर जे मूं गुनहगार ते अल्लाह क़यामत में महिरबानी कई ऐं रब चयो त मोहम्मद बक्का जन्नत में वञ त अॻु में हिननि खे वठी पोइ जन्नत में वेंदुसि वाह वाह अरे चङा कन चङायूं ऐं मदायूं मदन जो वड़ जुड़ियो जन सी सो वड़ से ई कन जंहिंमें जहिड़ी ख़ुसरत हूंदी आहे उहो ई करे ॾेखारींदो आहे थांव में खीर हूंदो त खीर निकिरंदो थांव में लसी हूंदी त लसी निकिरंदी थांव में गंद हूंदो त गंद निकिरंदो मुंहिंजा दोस्त करबला जे मालिक हुसैन बि चयो त खामखा जो जहन्नम में वञनि मुंहिंजी जान त अल्लाह जे राह में कुर्बान आहे मन पंहिंजे ईमान खे बचाइण मन दोज़ख खां बची पवनि ॾिजे कोन पियो खौफ़ कोन हो सिर बचाइण जी मर्ज़ी कान ही मर्ज़ी रुॻा आई त मन पंहिंजो ईमान बचाइण मन क़यामत जे ज़लज़ले खां बची पवनि सलात बुलंद मुंहिंजा प्यारा दोस्त हज़रत इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु वाइज़ फरमाईंदा रहिया ख़ुतबो पढ़ंदा रहिया वसियत कंदा रहिया पर यज़ीदनि जे मथां कंहिं क़िस्म जो को असर कोन पियो आहे उनखे दुनिया जी लालच ई न लालच ख़राब आहे इमाम साहब जॾहिं पंहिंजे
तरफ़ां दलील ॾेई पंहिंजी ॻाल्हि पूरी कई ऐं हुन ते को असर कोन थियो। हुननि दिलि में ख़्यालु कयो त मिड़ई देरि पियो करे, ताख़ीर पियो करे, मुक़ाबिलो नथो शुरू करे, मिड़ई वक़्तु थो टारे त जान बचायां। यज़ीदनि जे तरफ़ खां हिकिड़े शख़्स तीर उछलाए इमाम साहब खे हयो। इमाम हुसैन अञा ताईं ख़ामोश हुया त इमाम साहब इहो पियो चाहियो त क़यामत में मतां रब चयो त हुसैन आगराई तो कही, मां चुप आहियां, आगराई होॾां थिए त जवाब मां ॾियां। मुंहिंजा दोस्त अलाह जा प्यारा आगराई बि कोन कंदा आहिनि, अलाह जा प्यारा सब्र में हूंदा आहिनि। जंहिं वक़्त में यज़ीदनि जे तरफ़ खां तीर शुरू थियो आहे, इमाम साहब जे जिस्म मुबारक में पेवस्त थी वियो आहे। इमाम साहब तलवार पंहिंजी कढी आहे, मुक़ाबले जे लाइ मैदान में आयो आहे। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, जंहिं वक़्त में इमाम साहब जो मुक़ाबलो शुरू थियो आहे, ख़ुदा जो कसम आहे, बबर नर शेर ख़ुदा जो फर्ज़ंद शींहुं मैदान में लथो आहे, जाॾे वञे पियो त यज़ीदनि जा टोलनि जा टोला ख़तम कंदो पियो वञे। मामूली ॻाल्हि कान्हे का, हैदर करार जो खून जिस्म में डोड़ी रहियो आहे, मोहम्मद मुस्तफ़ा वारी जुर्रत मौजूद आहे, ख़ातून जन्नत जो खीर जंहिं पीतो हो ओ को जहिड़ो चहिड़ो कोन्हे। जाॾे जो वञे पियो त इहे परनि जा परा जीअं लाबारो लाहिबो आहे, मोह लाहींदो वेंदो आहे, ईअं यज़ीदनि जा ढेर कंदो पियो वञे। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, मुक़ाबले में अचण जी कंहिंखे ताक़त ई कान हुई। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, भिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था पिया त कामिल करबला में आया सूर्य शेर, अल्लाह अकबर कबीरा, सूर्य हुयो न सही, बुज़दिल हो नऊज़ बिल्लाह, सूर्य हो। कामिल करबला में आया सूर्य शेर, मारे मुसेरन जा ढूंढ कयां ढेर, पो दहलिया उत दिलेर, पसी हमलो मीर हुसैन जो। मुंहिंजा दोस्त इमाम साहब जा हमला जो हम ॾिठा, हैरत में अची विया, माण्हुनि जा छक्का छॾाइजी विया। सभई चवनि पिया ख़ुदा जो कसम आहे, हिन शींहं जे फर्ज़ंद जा त 3 ॾींहं खां वठी करे असां पाणी बि बंदि करे छॾियो आहे, पर जे हिनखे पाणी हुजे हा त यज़ीदी हिकिड़ो बि कोन बचे हा। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, इमाम साहब पंहिंजे बहादुरी जा जोहर ॾेखारींदो, यज़ीदनि जूं लश्करनि जा लश्कर तबाह कंदो। मुंहिंजा दोस्त मुक़ाबले में 30,000 लश्कर आहे, हिन अकेलो हुसैन आली मक़ाम। हैरत आहे साईं, हैरत आहे। इहो मुक़ाबलो का मामूली शइ कान्हे का। कामिल करबला में आया पाण इमाम, मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, पाण मैदान में लही आया, मुक़ाबलो दू बदू शुरू थी वियो आहे। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जे ज़ुबान मुबारक ते ॿियो कुझु बि कोन्हे, हस्बी अल्लाह व नेमल वकील, नेमल मौला व नेमल नसीर पढ़ंदो रहियो आहे त हुननि जे मुक़ाबले में हथियार आहिनि, हुननि सां तीर आहिनि, हुननि सां भाला आहिनि, हुननि जी फ़ौज हिकिड़ी साही पई पटे, हिकिड़ा मुक़ाबला पिया कनि, मां अकेलो आहियां। हस्बी अल्लाह व नेमल वकील व नेमल मौला व नेमल नसीर, मुंहिंजो मददगार मुंहिंजो रब। अल्लाह अल्लाह। इमाम साहब हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु काफ़ी देर ताईं मुक़ाबिलो कयो आहे। उन खां बाद में पंहिंजे घोड़े खे मोटाए पाण दिलि में सोचियो त आख़िरी हिकिड़ो दफ़ो पंहिंजे अहल बैत खे तसल्ली ॾेई वरी मोटी अचो। हज़रत इमाम साहब वरी पंहिंजे खेमनि में वापसि आया। मुंहिंजा प्यारा दोस्त खेमनि में वापसि आया त सॼो ख़ानदान इमाम साहब जो दरवाज़े ते करबला जे मैदान जो मुशाहिदो करे रहियो आहे। पाण फरमाइनि था, ॾियो ख़बर कहिड़ो इंतज़ार आहे। पाण सभई चवण लॻा अहल बैत तहार। मुंहिंजा दोस्त चवण लॻा, ओ मुंहिंजा साईं, असांखे इहा बि तमन्ना आहे त अल्लाह पाक जे राह में तुंहिंजा जोहर ॾिसो त कीअं पंहिंजी जान खे ख़ुदा जे राह में लड़ाए रहियो आहे, कीअं ख़ुदा जे रज़ा जे ख़ातिर पंहिंजो सिर क़ुर्बान करे रहियो आहे। असांखे त यकीन आहे त तोखां बाद में जेका असांजो हाल थींदो, यज़ीदी असांजो कहिड़ो हाल कंदा, पर असां सभु सूर बर्दाश्त करे असांजी निगाह मदीने जे पाक करे सलाह शरीफ़ बुलंदावाज़। मुंहिंजा प्यारा तो पानी भी बंद आहे, हर शइ बंदि लॻी पई आहे। इमाम साहब फरमायो, मूंखे बि का बि तकलीफ़ कान्हे का, मूंखे बि कई शइ जी परेशानी कान्हे का, हिकिड़ी ॻाल्हि जी मूंखे परेशानी आहे, उहा ही आहे त मूंसां परदेदार न्यायूं साणनि, मूंसां परदेदार औरतूं गॾनि, मुंहिंजे जान ते जो कुझु थियो सो थियो, पर मूंखे ॻणती हिकिड़ी ॻाल्हि जी आहे त मतां यज़ीदी मुंहिंजे परदेदार अहल बैतनि जी का बेहरमती कंदा हुजनि। ख़ातून जन्नत जी न्याणी फरमाए थी, ओ मुंहिंजा प्यारा हुसैन, तोखे बि सभु ख़बर आहे, पर मां ॿुधायां त क़ुरान में अल्लाह फरमायो आहे
युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुम अर्रजस अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। रब चयो आहे त मां नबीअ जे अहल बैत जी मुहाफ़िज़त करण वारो आहियां। मां रब जी मर्ज़ियातुनि खे पाक करे छॾियां। ओ मुंहिंजा हुसैन, तूं पंहिंजे दिलि खे हिकिड़े पासे लॻाए अल्लाह जे राह में पंहिंजी कुर्बानी ॾे। असांखे उमेद आहे त यज़ीदनि खे ताक़त न आहे जो नबीअ जे अहल बैत ते आमर खणी सघनि। असांजी हिफ़ाज़त पाणी अल्लाह कंदो। असांजी मुहाफ़िज़त करण वारो रब जी ज़ात बाबरकात आहे। इहे पलीत आहिनि, इहे रिजस वारा आहिनि। ख़ुदा ताला फरमाए थो माने रिजस खे पलीती खे तव्हां खां परे करे छॾियो आहे। मुंहिंजा हुसैन, तूं ग़लती न कर, तूं हिकु सूह थी करे यक मनो थी करे वञी अल्लाह जे राह में कुर्बानी कर। असांजो मुहाफ़िज़ असांजो अल्लाह। रब रखे त केरु चखे बा न सही। थर भरिया झंग भरिया सॼो सारो ढेर। मुंहिंजा प्यारा दोस्त झंग सड़ी वेंदा, पर सड़ी वेंदा, पुठ सड़ी वेंदा। मुंहिंजा प्यारा दोस्त हर शइ खे बाहि लॻंदी आहे, पर जेकर रब बचाईंदो आहे त तौ बि कोन ईंदो आहे। आओ या न सही। ख़ुदा जी ज़ात बाबरकात जंहिंखे बचाए आम करे चवंदा आहिनि त बाबा रब राज़ी थी पियो त कुंभर जे आवीअ मां ॿिलीअ जा बचा बि बचाए। आओ न सही। झंग सड़ियो बर सड़ियो सड़ियो साओ गाह, पर जन रीझायो अल्लाह त तौ न अचे तन खे। अल्लाह जी ज़ात महिरबान थींदो आहे। मुंहिंजा दोस्त इब्राहिम खलीलुल्लाह आराह भरे पियो, मथां आसमान ते पखी उॾामनि पिया त तवजे करे ज़मीन में किरंदा वञनि, बाहि में सड़ंदा वञनि। ऐं इब्राहिम खलीलुल्लाह बाहि में वियो त बाहि गुलज़ार बणिजी वई। रब चवंदो आहे त मां बचाईंदो आहे, त इहे बचाईंदो आहे। रब चवंदो आहे मूंखे एॾी ताक़त आहे जो झोली फिरौन जी आहे, पर पले मूसा पियो। हा न सही। झोली कंहिंजी? फिरौन जी। ऐं झोली फिरौन जी में वरी मूसा अलैहिस्सलाम पियो पले। ख़ुदा चवे त मां जंहिंखे रखंदो आहे तंहिंखे को कोन चखंदो आहे। मां मुहम्मद ऐं आले मुहम्मद जो मुहाफ़िज़ आहियां। जेकॾहिं हुसैन करबला में जान ॾेई कुर्बान थिए त संदसि बचनि जो मुहाफ़िज़ मां रब वेठो आहे। सलात बुलंद आवाज़ ॿियो भेरो इमाम साहब वापसि आया, मुक़ाबिलो शुरू थी वियो। इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु जीअं पहिरीं लड़ी रहिया हुआ, अहिड़े साॻे अंदाज़ में दुबारो शुरू थी विया। यज़ीद पाण में सलाह कई, जेकॾहिं ईअं कतारूं ॿधी बीहंदो, इमाम हुसैन आली मक़ाम सभिनी जो सफ़ायो करे छॾींदो, हिकिड़ो बि यज़ीदी कोन बचंदो। हाणे हीअं कयो जो चारई तरफ़ फिरी घेरो करे इमाम साहब ते हमिलो कयो। इएं जेकॾहिं जंग वारे नमूने सां विढ़ंदा रहंदो, हिकु हिकु थी ॿ थी मुक़ाबिलो थींदो वेंदो त हिकिड़ो बि यज़ीदी कोन बचंदो। हाणे हीअं कयो जो चौगिर्द इमाम साहब खे भिड़ी तीर लॻायो, चइनी तरफ़ खां हमिलो कयो, तॾहिं तव्हां खयो शेर क़ाबू में ईंदो न त क़ाबू में ईंदो ई कोन। और मुंहिंजा प्यारा दोस्त यज़ीद ने हा तजवीज़ करे चौगिर्द इमाम साहब जे तीर वसाया, नेज़ा वसाया, भाला वसाया। इमाम साहब जो जिस्म मुबारक चूर थी वियो आहे, घोड़ो बि ज़ख़्मी थी पियो आहे, पाण बि ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मनि जो ताब न सही करे ज़मीन जे मथां हेठि आया। मुंहिंजा प्यारा दोस्त जॾहिं ज़मीन जे मथां आया, मुंहिंजा दोस्त शिमरो लहीन इमाम आली मकाम जे सीने मुबारक ते चढ़ी वेठो आहे। हज़रत इमाम साहब जे पेशानी खे ॾिसी फरमाइनि था, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। शिमर चवण लॻो आहे, छो ॻाल्हि कहिड़ी आहे? इन्ना लिल्लाहि थो पढ़ी पियो, चवे थो तुंहिंजे मुहांदरे खां मूंखे मोहम्मद करीम अॻे ई वाक़िफ़ करे छॾियो हुयो। मुंहिंजे नाने मूंखे ॿुधायो त तुंहिंजो जेको कातिल हूंदो, तोखे जेको शहीद कंदो, तुंहिंजी सूरत इहा हूंदी। तो तुम्हारी सूरत ॾिठी त मूंखे यकीन थी वियो आहे त मुंहिंजो तुंहिंजे हथां इंतकाल थींदो, शहादत मूंखे तुंहिंजे हथां थी मिले पई। पर हाणे हिकिड़ो कमु कर, तोखे यादि हुजणु खपे त तूं कॾहिं बि मुंहिंजे सिसी मुबारक खे वढे कोन थो सघीं। छो? तोखे पतो न आहे, हे मुंहिंजी उहा पेशानी आहे, हे मुंहिंजो उहो सीनो आहे, हे मुंहिंजा उहे मुंहुं मुबारक ऐं मुंहिंजा लब मुबारक, लबनि जे मथां हिन गले जे मथां मुंहिंजे नाने मोहम्मद रसूलुल्लाह चुमियूं ॾिनियूं हुयूं। हबीब जा टप मुबारक लॻा हा, तुंहिंजी तलवार कॾहिं बि कान वढींदी। ओ शिमरा फरी त पोइ ते हटी वञा, मूंखे निमाज़ पढ़ण ॾे, मां अल्लाह जो फर्ज़ अदा कयां, ओॾां मां सजदो कयां, तूं पुठे पासे पंहिंजो कमु कर, तुंहिंजो बि कमु थिए त मुंहिंजो बि कमु थिए। अल्लाह इमाम साहब हज़रत इमाम साहब फरमाइनि था पिया त अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे दरबार में मां वञा त बिना सजदे न वञा, ख़ुदा वटि वञा त आख़िरी मुंहिंजो सजदो रब जे दरबार में हुजे। और मुंहिंजा प्यारा दोस्त कातिल लईन मस्त था खंजर की वार में,
साबिर हुसैन मस्त था दीदार यार में। हो पांजे मस्ती में लगो पिया इमाम साहब के शहीद कया, पर इमाम साहब नी मस्ती में बीठो आत्मा रब जे राह में पाजी जान कुर्बान कर। मुझा दोस्त अजीज, न मस्जिद में न मिंबर में न बैतुल्लाह के साये में नमाज इश्क अदा होती थी तलवारों के साये में। मुझा दोस्त ॿिया नमाज़ूं मस्जिद में पढ़ंदा, पर इमाम हुसैन आली मकाम करबला के मैदान में तलवारों के छाव में नमाज पढ़ी ॾेखारी। उसकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है, उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है। सजदे तो सबने किए उसका नया अंदाज है, उसने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। इमाम हुसैन आली मकाम जेको आखिरी अल्लाह जे राह में सजदो पियो करे, खुदा जो कसम अहिड़ो सजदो जो अल्लाह मलाइकनि खे पियो चए मलाइको आसमान जा दर खोलियो, हेठि निहारियो, ॾिसो त मुंहिंजो हुसैन कीअं थो अल्लाह जे राह में निमाज़ अदा करे। और मुंहिंजा प्यारा दोस्त मुस्लमान भाउ, हज़रत इमाम हुसैन आली मकाम जंहिं वक़्त में सजदे में विया आहिनि, सजदे खां अॻु में वुज़ूअ जी लाइ तलाश कई आहे, अल्लाह जे दरबार में दुआ घुरिया, मुंहिंजा मौला पाणी कोन्हे पीअण जे वास्ते त वुज़ू छाजो कयां, पर ज़मीन बि सॼी खून सां आली लॻी पई आहे, तयम्मुम कयां हा त सुकल ज़मीन हुजे हा, मौला सुकी ज़मीन बि कोन्हे, वुज़ू जो पाणी बि कोन्हे, हाणे मां पंहिंजे खून सां पंहिंजो वुज़ू करे तो जो आखिरी सजदो अल्लाह अदा थो कयां पियो, कबूल फरमाए। आखिर में इमाम साहब जेका दुआ घुरी आहे अरबी में दुआ है, उन अरबीअ जो तर्जुमो उर्दू वारे कयो आहे। छा थो चए, या रब तू नाना जान की उम्मत को बख्श दे, सुल्तान दो जहान की उम्मत को बख्श दे। ओ मुंहिंजा मौला, मुंहिंजे दिल जी आखिरी तमन्ना आया है तो हबीब पाक जे उम्मत जा बेड़ा पार कर। बच्चों पे उनके मैंने अली असगर फिदा किया, और नौजवानों पे उनके मैंने अली अकबर फिदा किया। ओ मुंहिंजा मौला, नाने जे उम्मत जे मासूमन जे मुक़ाबले एवज़ में मां पंहिंजो अली असगर ॾेई छॾियो आहे, ऐं नाने जे नौजवाननि जे उम्मतनि जे मुक़ाबले में मां पंहिंजो अली अकबर ॾेई छॾियो आहे, ऐं जेके कुराड़ा ज़ईफ़ हूंदा उन्हनि जे पारां हुसैन मां पाण कुर्बान थो थियां। ये सब मुसीबतें हैं शफाअत के वास्ते, बंदा ने घर लुटा दिया उम्मत के वास्ते। ओ मुंहिंजा मौला, हे जो कुछ कुर्बानी मां ॾिनी आहे सा तुंहिंजे रज़ा जे वास्ते ॾिनी आहे। इमाम साहब ईअं चई ज़मीन ते सुर मुबारक रखियो आहे, ज़ुबान मां निकितो आहे सुबहान रब्बियल आला, सभई चओ सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल आला। इमाम हुसैन जे ज़ुबान मां जारी आहे सुबहान रब्बियल आला। शिमरे होॾो वार कयो आहे जो सुर धड़कण धार थी वियो आहे, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। इमाम साहब जे सिर खे तलवार में विझी, नेज़े में विझी मथे बुलंद कयो अथनि त दुनिया खे ख़बर पवे त हुसैन शहीद थियो आहे। जीअं जो सुर मथे थियो आहे त ज़ुबान मां निकितो आहे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। दुनिया ॾिठो आहे इमाम साहब जो सिर नेज़े ते आहे, पर क़ुरान पाक जी तिलावत जारी आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हाणे तूं मूंखे ॿुधाए त जेको वफ़ात खां पोइ, शहादत खां पोइ तलवार ते नेज़े ते सिर मुबारक आहे, उन खां बाद में बि जेकॾहिं अल्लाह जे क़ुरान जी तिलावत जारी आहे, हाणे तोखां मां पुछां थो सच ॿुधाइजां त इहो जेरो आहे वफ़ात करे, इन खां वधीक ॿी ज़िंदगी कहिड़ी थींदी आहे। जेके इहे जेरा हूंदा आहिनि उन जेरनि जे वास्ते मुंहिंजा दोस्त न को पिटबो आहे, न को कुटबो आहे, न को मातम कबो आहे। हाणे सलात पढ़ तोखे मां आख़िरी ॿ टे ॻाल्हियूं ॿुधाए दुआ कर। इमाम आली मकाम जो सिर मुबारक बुलंद थियो। यजीद ने मुंहिंजा प्यारा दोस्त जश्न मनाया, इमाम साहब जे अहल बैतन खे गिरफ़्तार कयो वियो, इमाम ज़ैनुल आबिदीन खे हथकड़ी लॻाई वई, उठ अची विया, उठनि जे मथां काफ़िलो तयार करे दमिश्क जे तरफ़ इहो काफ़िलो रवानो थियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, जेके इमाम साहब सां ॿिया गॾिजी शहीद थिया हुया, उन्हनि जा वारस आया जन जिस्म मुबारक खणी दफ़न पे कराया, पर इमाम साहब जे जिस्म पाक खे दफ़न करण वारो आहे ई कोन। ॿियनि जा जिस्म दफ़न थी रहिया हुआ, पर करबला जे दादले, करबला जे लाडले हुसैन आली मकाम जो बग़ैर कफन जे, बग़ैर दफ़न जे जिस्म मुबारक पियो हो। सिर खणी यज़ीद जे तरफ़ रवाना थिया। इहो काफ़िलो रवानो थियो आहे, जंहिं दग सां विया पियो, उन दग ते हिकिड़ो यहूदनि जो ॻोठ आहे। यहूदनि जे ॻोठ में हिकिड़ी माई हुई जंहिंजो पुटु बीमार हो, हकीमनि लाइ इलाज करे छॾियो हो, सकरात ही, शादी करे के 8-10 ॾियारा थिया।
माई रात जो ख्वाब न दुआ हिकिड़ो काफ़िलो आयो आहे, काफ़िले में हिकिड़ो हकीम आहे जंहिं मुंहिंजे पुट जी दवा कई आहे त पुट चङो भलो थियो आहे। माई दर ते बीठी आहे, दग ते बीठी आहे, सुबुह खां शाम ताईं काफ़िले जो इंतज़ार आहे, काफ़िलो नज़र कोन आयो। शाम जे टाइम ते इमाम हुसैन आली मक़ाम जो काफ़िलो परे खां ॾिठाई। माई दिलि में सोचियो पुछां को हकीम हुजे। अॻिते वधी ॾिठई त हिकिड़ो सिर नेज़े ते ॿिया नचंदा कुॾंदा पिया अचनि। चवे थी बाबा तव्हां में को हकीम हुजे त मुंहिंजे पुट जो इलाज करे। यज़ीद इमाम ज़ैनुल आबिदीन ॾे इशारो कयो आहे, हिकिड़ो हकीम आहे जेको हलंदो तुंहिंजे पुट जी दवा थी वेंदी। मज़ाक करे टोक करे चयूं। माई चयो बाबा हलंदे। इमाम साहब चयो अम्मा मां हिननि जो कैदी आहियां, छॾींदा त छो न हलंदुसि। चयो असां तोखे छॾियो था वञ। इमाम साहब हथ करणु सूधो माई सां हलियो आहे। माई अॻु में आहे, इमाम साहब पुठियों आहे। जॾहिं माईअ जे दर ते पहुता, अंदरां माईअ जे नुंहुं रड़ करे चयो आहे, ओ मुंहिंजी ससु इन हकीम खे वापसि वराए जो तुंहिंजे पुट जा दम परवाज़ थी विया, तुंहिंजे पुट जो रूह ख़तम थी वियो। हाणे हकीम छा कंदो? माई मोटी इमाम ज़ैनुल आबिदीन खे चयो आहे क़िबला तोखे इजाज़त आहे वापसि वञ। इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाए थो अम्मा या त न अचां हा, जेकॾहिं आयो हा त ख़ाली कोन मोटंदुसि। अॻे बीमार हो दवा कयां हा, हाणे मरी वियो आहे दुआ थो कयां। अॻे बीमार हो त दवा कयां, हाणे मरी वियो आहे त दुआ थो कयां। अंदरि लंघियो आहे, उहे हथ करण वारा हथ खणी अलाह खे अर्ज़ु करे मौला मां चोर कोन आहियां, बदमाश कोन आहियां। हे हथ करियूं दीन जे वास्ते लॻियूं आहिनि, सदके रसूलुल्लाह जे, सदके आल बैत तहार जे, सदके मुंहिंजे बाबे करबला वारे जे हिन माईअ जे पुट खे तूं ज़िंदगी अता फरमाए। तूं मुआ रब करीम मुआ जियारींदो आहे। अलाह पाक दुआ मंज़ूर फरमाई आहे। यहूदानी जो मुअल पुट जहिड़ो थी पियो। इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला जो शुक्र कयो। माई थी चए साईं तूं केरु हो? चए मूंखे कान थी सुञाणे, मां ॿिन्ही जहान जे सरदार मोहम्मद रसूलुल्लाह जो ॾोहिटो आहियां, हुसैन जो फर्ज़ंद आहियां। माई थी चए त असां यहूदी आहियूं पर तव्हांजे नबीअ जो नालो ॿुधो हो। हाणे जेकॾहिं तव्हांजो एॾो कमाल आहे त असां मुस्लमान था थियूं। माई कलमो भरे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे मुस्लमान थी विया। ॻोठ में ख़बर पई आहे 400 घर यहूदियुनि जा हुआ, उहे समूरे जा समूरा आया, सभ जा सभु मुस्लमान थिया। इमाम ज़ैनुल आबिदीन दुआ पियो करे मुंहिंजा मौला शुक्र आहे, कैदी आहियां, गिरफ़्तार आहियां, पर तुंहिंजे दीन जी ख़िदमत कंदो पियो वञा। मौला अहिड़े हाल में बि माण्हुनि खे मुस्लमान बणाईंदो थो वञा। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुआ कर छॾ अल्लाह तबारक व तआला असांखे बि इमाम हुसैन जे सदके सचो मुस्लमान बणाए, ईमान ऐं इस्लाम जी दौलत नसीब फरमाए। रब करीम असांखां उहे कम कराए जंहिंमें अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल राज़ी हुजे। ख़ुदा पाक शर प्यारे महबूब मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सुन्नत पाक ते असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाह ताला जल जलाल मन वारो जे दरबार में दुआ घुरो, ख़ुदा ताला सभिनी जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमाए। ख़ुदा ताला बीमार खे शफ़ा अता फरमाए, तंग दस्तनि खे ख़ुदा हलाल जी रोज़ी नसीब फरमाए, बे औलादनि खे ख़ुदा ताला हलाल जी सालिह औलाद अता फरमाए। रब करीम पंहिंजे प्यारे महबूब जी मोहब्बत नसीब फरमाए। क़ाल अल्लाह ताला फी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि